नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्त असीं तव्हांखे हाल में ख़बर ॾींदा हलूं त सरवरी जमा जे रूहानी पेशवा क़िबला मखदूम जमील जमा मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त अल्लाह सही महिरबानी है जो अल्लाह जो वलियान ते हरदम मेला अल्लाह से चाहियो तो ता क़यामत सिलसिलो जारी रहंदो। सॼी सिंध में, सॼे पाकिस्तान में, सॼे आलम इस्लाम में, जिते अल्लाह जा माण्हू रहनि था, अल्लाह से उन्हनि खे हमेशह मेला मचाईंदो। मुंहिंजो पैगाम इहो आहे त सभई गॾिजी अल्लाह जे रसीअ खे मज़बूतीअ सां पकड़नि ऐं उहो आहे क़ुर शरीफ़। सभई क़ुर शरीफ़ पढ़नि, कोशिशि कनि ॿियनि खे पढ़ाइनि, नमाज़ पढ़नि, इबादत कनि ऐं जेका हक़ ऐं सचे जी वात आहे उन ते हलनि। अल्लाह से कामयाब कंदो। मुल्क जी सूरत जी सियासी सूरत हाल जी ॻाल्हि कई वञे थी त अॼुकल्ह जेको शो हले पियो सेनेट जे चूंडनि जो, पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं जेको आहे सो PDM जो जेको अलॻि अलॻि राया थी विया, उन में तव्हां कीअं था ॾिसो? उहो त जेको असांजे पार्टीअ जो उसूल आहे, स्टैंड आहे, सो असांजो उहो ई स्टैंड आहे। लेकिन हर भेरा सियासतदान बदनाम थींदा आहिनि। अहिड़ो तरीक़ो हुअणु खपे जो सियासतदान बदनाम न थियनि ऐं मुल्क बदनाम न थिए ऐं इलेक्शनूं जेके आहिनि साफ़ ऐं शफ़ाफ़ ज़रूरु थियणु खपनि। और जेको हर भेरे मूंखे जो तजुर्बो थियो आहे, हर भेरे सियासतदान ॾाढा बदनाम था थियनि, जेका ॾुख जी ॻाल्हि आहे। उन ते कंहिं नमूने सां ज़ाब्तो अचे। इहे जेको स्कैंडल हाणे जेको साम्हूं आयो आहे, जेको पैसनि जी ॾेती वारो ऐं जेको सरेआम जेको वीडियो वायरल थी आहे, उनखे तव्हां छा था सम्झो जो मौजूदा जेका सेनेट जी चूंड थी रही आहे, ॿियूं इलेक्शन थी रहियूं आहिनि, छा इहो हस्ब दस्तूर जो कायम रहंदो आहे या पीपल्स पार्टी या PTI या ॿी पार्टी आहे उन में हाफ ट्रेडिंग थींदी रहंदी आहे? इहो ईअं रहंदो, इहो तब्दील कोन थींदो। अलबत्ता जेकॾहिं कुझु कानून सुठा ठाहिया विया, कानूननि ते अमल कयो वियो, त पोइ हॉर्स ट्रेडिंग ऐं स्लो क्रॉसिंग हमेशह लाइ ख़तमु थी सघे। लेकिन जेको मूंखे तजुर्बो रहियो आहे, आउं सम्झां थो फ़िलहालु इन शइ जे ख़ात्मे जो इम्कान कोन्हे। मुल्क में जेको मौजूदा जो महांगाई जी हालत तव्हां कीअं ॾिसो, तव्हां छा था सम्झो PTI जी हुकूमत ऐं पीपल्स पार्टी जी हुकूमत केॾो फ़र्क़ु आहे ऐं अवाम हिन वक़्तु कहिड़े माहौल में आहे? ऐं अवाम सां गॾु आहियां ऐं अवाम जेके दावा कनि पिया उहो ई वॾो फ़र्क़ु आहे। ऐं उन लाइ हुकूमत खे अखियूं खोलणु खपनि, हुकूमत खे ॾिसणु खपे। अगरि शौक़ु अथनि त वरी अचूं हुकूमत में, त उन्हनि खे आवाम जा मसइला हल करणा पवंदा। छो जो हींअर साहिब इक़्तिदार आहिनि, पाकिस्तान ते हुकूमत कनि, अलाह साईं शुक्र कनि, आवाम जी ख़िदमत कनि। PTI जी गवर्नमेंट जी जेका हीअ पॉलिसी जेका हली रही आहे, उनखे तव्हां जेको मुआशी हालत जे हिसाब सां तव्हांजो छा चवणु आहे? असीं पीपल्स पार्टी में छो त हूं ई उन जे ख़िलाफ़ु ॻाल्हाईंदा, लेकिन आउं चवां थो त PTI में जेके माण्हू वेठा आहिनि उहे बि हिकिड़ा ॾाढा इज़त वारा माण्हू आहिनि। उनमें उन्हनि खे सोचणु खपे, छो जे अगरि पार्टी जी थी थिए मज़म्मत त सभिनि जी गॾियल मज़म्मत थिए, त जेके सुठा माण्हू वेठा आहिनि उन्हनि खे उथी को क़दम खणणु खपे। ज़िले मटियारी हवाले सां जेको हिन वक़्तु जेको पूरे ज़िले में जेको ॾोहनि जी वारदात वधी रहियूं आहिनि, ख़ुशूसनि छो वञे सईदाबाद में नाहक जेको बेगुनाह जेको मासूम नींगर जेको मारिजी वियो, गोली काज बणिजी वियो, शहरनि मां चोरियुनि जी वारदातूं चोर जी वारदातूं थी रहियूं, उन हिसाब सां ज़िले हुकूमत खे ज़िलनि ते तव्हांजो छा चवणु आहे? न, आउं इहो थो पुछणु चाहियां त IG इन ते छा कयो आहे? तव्हां खां थो पुछां त IG सिंध जो आला ऑफिसर उन कहिड़ो नोटिस वरितो आहे, DIG कहिड़ो नोटिस वरितो आहे, SP कहिड़ो नोटिस वरितो आहे, पोइ उन ते तथिरो करे सघे। इन करे आउं कानूनी अमलदारनि खे गुज़ारिश कंदुसि त इन ते बेरियाई सां क़दम खणनि। रुगो मटियारी ज़िले जी ॻाल्हि कोन्हे, बदअमनी किथे बि हूंदी त कंहिंखे कान वणंदी, इनखे सख़्तीअ सां कानूनी अमल करे हटायो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।